नाज़रीन, गड़ियासीन जे ॻोठ हबीब जखरो में मुंगराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो हो, जंहिंमें 3 क़तल थी विया हुआ। शफ़क़त ख़ान मुंगराणी ऐं आसिर ख़ान मुंगराणी जे धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ हो। शफ़क़त मुंगराणी जे धुर जे हथियारबंदनि मस्जिद में दाख़िल थी नमाज़िन मथां फायरिंग करे ॾिनी। इमदाद मुंगराणी, दिलशाद मुंगराणी ऐं शमन ककराणी मारिजी विया, जॾहिं त वारिस मेमण ज़ख़्मी थी पियो आहे। इन सिलसिले में असांजे सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर वञी तॾे ते पहुची वारसनि सां ताज़ियत भी कई आहे, जॾहिं त आसिर ख़ान मुंगराणी सां ॻाल्हि ॿोल पिणु कई आहे। अचो त ॾिसूं त आसिर ख़ान वाक़े बाबति छा थो चवे। वाक़ियो पेश आयो, थोड़ो मसला मसाइल हुया। पंहिंजो ज़मीनी को तकरार वकरार हुयो, 2 साल खन थिया, 3 साल हले पियो उन्हीं खे। इन में कुछ फ़ैसिला भी थिया अॻ में, और मीर मंज़ूर ख़ान वटि भी फ़ैसिलो थियो, उते भी हुअ धुर न बीठी इन ॻाल्हियुनि में। वरी उन्हीं खां बाद में पंहिंजो गड़ियासीन में आगा साहब वारनि, आगा शुजा ख़ान वारनि वटि भी इहो मसलो आयो। हुननि भी असांखे भी थधो कयो, हुन धुर खे भी थधो कयो त बाबा असां वेही करे मसलो हल कंदासीं। और ज़ाहिर आहे हर कंहिंखे परेशानियूं आहिनि पंहिंजो, इन्हीं हवाले सां वरी वो भी असां भी थधा लॻा वेठा हुआसीं। मामिलो बिल्कुलु ठीक ठाक हुयो, वरी अहिड़ी का क़दम कोई भी न पियो खणे। वरी कल वरी अचानक इहा शइ थी, इहो सिज लथे जी निमाज़ हुई पंहिंजो मग़रिब जी। असां भी हिते ई हुयासीं, असांखे भी ख़बर पई, ॾिठोसीं इहो 3 शहीद थियल हुया। खयोसीं पुलिस वारो, SSP साहब भी आयो राति, DSP साहब, SHO साहब भी आया, अॻों ताईं भी वेठा हुआ हिते। पुलिस जो सहकार आहे, अल्लाह ख़ैर कंदो अॻिते। केस उन्हनि जे मथां दाख़िल थी आया न? हिन टाइम ताईं दाख़िल या न थियो आहे, केस दाख़िल थींदो इंशाअल्लाह। जवाबदार कोई गिरफ़्तार थियो आहे न साईं, न गिरफ़्तारी न। पुलिस असां जेॾी महिल ॻोठ में दाख़िल थियासीं त मतिलबु उनजे घर जे ॿाहिरां पुलिस बीठी हुई। मुंहिंजे ख़्याल में त या पुलिस उन्हनि जे हिफ़ाज़त लाइ बीठी हुई छा? न हिफ़ाज़त वग़ैरह न आहे। पुलिस जेको आहे सो हाणे SSP साहब जो भी इहो ई हुकुम आहे त बिल्डोज़ कयो, ऐं ॿी काई भी अहिड़ी रिआयत न थींदी। हाणे DSP साहब भी वेठो हिते, उहो भी हाणे थी वियो आहे हितां। वधीक पुलिस जो असां सहकार सही आहे।